हाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारे खां ख़बर ॾींदा हलूं त सामारे भरिसां PTI ऐं GDA जा 3 आमी पोरियत गिरफ़्तार। जुआ खेॾण जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ वापारियुनि ऐं पोरियतनि जो एहतजाज मुज़ाहिरो। इंतकामी कार्रवाई कई पई वञे। जुआ खेॾण वारनि खां ASI 10,000 रुपया वठी छॾे ॾिनो। असां ते कूड़ो केस दाख़िल कयो। मुज़ाहिरीन सामारो पुलिस हनीफ़ाबाद सालिया भंबरो ऐं राजवाह ते छापा हणी GDA ऐं PTI एक्शन में सरेआम हलंदड़ पोरियत मंगल ओड रज़ा मोहम्मद माछी वाहिद बख्श माछी के मुख़्तलिफ़ हंधनि तां गिरफ़्तार करे जुआ जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ हनीफ़ाबाद वापारियुनि पोरियतनि GDA ऐं PTI जे कारकुन एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो आयो। इन मौक़े ते मुख़्तियारकार माछी वाहिद बख्श माछी चीनी राव ऐं ॿियनि चयो आहे त मखदूम शाह मोहम्मद कुरैशी ऐं फ़कीर जादिब मंगिरियो खे वोट ॾियण ते पुलिस असांजो ॼण जंजाल करे छॾियो। रोज़ असांजे होटलनि ते रोज़ानो चाढ़ाई करे थी। हिननि चयो आहे त असांखे गुज़िरियल होटल तां राजवाह समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी गिरफ़्तार करे असां सां फुर लुट कई ऐं पोइ राहोबाद खणी विया जिते जुआ जे अॾे ते छापो हणी जुआ खेॾण खे पकड़ियो। ASI रमज़ान ख़ासकेली ऐं जमादार असांजे साम्हूं 10,000 रुपया रिश्वत वठी हुननि खे छॾे ॾिनो ऐं असां ते जुआ खेॾण जो कूड़ो केस दाख़िल कयो। हिननि चयो त इंतिज़ामिया कार्रवाई जो फौरी नोटिस वठी कूड़ा केस ख़त्म करे रिश्वत वठंदड़ ASI ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। अॻियां राहोबाद विया आहिनि, उते माण्हू 2 खयां अथनि जिन खां पैसा वठी रमज़ान ख़ुदा बश्क उन्हनि खे छॾे ॾिनो। 10,000 असांजे रूबरू वरितऊं मोबाइल में, उन्हनि खे छॾे ॾिनो। असीं ग़रीब जेके अटे में सॼो ॾींहुं परेशान आहियूं। घरनि जी बि हालत ॾिसंदव त असांजी टेंशन आहिनि। असांखे ॿधी चालान करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।